अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼुकल्ह जेको सोशल मीडिया ते अफ़वाहूं हलनि थियूं व्हाट्सएप ते फेसबुक ते त बाबा फलाणी जाइ ते नंढड़ो ॿारु ॼायो आहे, उहो चए थो काओ चांहि पीओ फिकी किरोना ख़तमु थी वेंदो। इहो सॼो कूड़ आहे। असुल जेका हक़ीक़त आहे, हाणे तव्हां सोचींदो हे त साईं ड्रामा या ड्रामड़ा करे थो चेड़ियो आहे। असुल जेका हक़ीक़त आहे उहा मां तव्हांखे ॿुधायां थो। सिर्फ़ु नंढड़ो नुस्ख़ो आहे, वॾो ख़र्च बि कोन्हे। मथां चओ त बाबा 500 ख़र्च आहे, 1000 ख़र्च आहे। नंढड़ो नुस्ख़ो आहे, ज़हन ॾेई ॿुध। तूं बि ॿुधंदा, होॾे वात न पट, तूं बि ॿुध। मसइलो इहो आहे, किलो कणिक जो अटो, अधु किलो गिहु, 20 जी खंडु, 10 जी पती, आनो मिर्च, 10 वारी लूण जी थेली। लूणु सस्तो आहे। इहे आइटम वठी करे हर हिकु माण्हू इहे आइटम वठी करे पंहिंजी जान जो सदको कढे। ऐं इहे आइटम ॾियणा कंहिंखे न, सिर्फ़ु मूंखे। सम्झी विया हूंदव? इहो आइटम मूंखे हर हिकु माण्हू वठी ॾिए, किरोना वायरस ख़तमु थी वेंदो। मां चैलेंज कयां थो। मथां चओ त हीउ चेरड़ियो आहे, सादड़ो आहे, ॿोल ॾिए थो, असांखो सामान कढे थो। अब छा 100 रुपए जो थींदो, 150 जो, 200 जो, 200 भरियो, इन बीमारी खां बचो। इहे शयूं मूंखे वठी ॾियो, किरोना वायरस ख़तमु। चैलेंज आहे डॉक्टरनि खे, सियासतदाननि खे, पूरी दुनिया खे चैलेंज आहे। मां सां मुक़ाबिलो करनि, इहा शइ मूंखे वठी ॾियनि, किरोना ख़तमु थी वेंदी। रखो शर्त।